हर साल वांगुर इन साल भी सेवन अंजुमन नौजवान अहले सुन्नत पारां टियों सालाना अजीम शान महफिल शान कलंदर शानदार महफिल नात गोल्डन गेट वट महफिल सजाई वई। महफिल नात में आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोअज़्ज़िज़ीन शहरन वडे तादाद में शिरकत कई। महफिल शान कलंदर में अंजुमन नौजवान अहले सुन्नत के चेयरमैन अब्दुल समी ओठो ऐं नात ख़्वान हाफिज आबिद हुसैन लाशारी जन आयल ख़ुसूसी मेहमानन सना ख़्वान के सिंध जी सकाफती अजरक जा तोहफ़ा पेश कया। सिंध जा नाले वारा मशहूर सना ख़्वान एहतिशाम अफजल कादरी, सन्नान ख़्वान रफ़ीक अहमद शेख, सन्नान ख़्वान सैयद शहनशाह सब्ज़वारी, सना ख़्वान अल्ताफ़ हुसैन कलंदरी, सना ख़्वान मोहम्मद फैज़ाद, सना ख़्वान अब्दुर्रहमान मुसानी, सना ख़्वान मोहम्मद अफजल रज़ा कादरी, सना ख़्वान मोहम्मद रोहिल कादरी ऐं ॿियनि जन मदनी वारे साईं जी शान में नातूं पेश कयूं। आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के झुमाए छॾियो। महफिल शान कलंदर दुनिया जो मशहूर मारूफ सना ख़्वान ज़ोहेब अली अशरफी नातू पढ़ी महफिल शान कलंदर के 4 चंड लगाए छॾिया। महफिल शान कलंदर के अलामा मौलाना मौलवी शेर कलंदरी, मोहम्मद असलम सोलंगी कादरी महफिल शान कलंदर महफिल के खिताब पिण कयो। महफिल शान कलंदर अंजुमन नौजवान अहले सुन्नत पारां नौजवानन के हाफिज आबिद हुसैन लाशारी ऐं हाफिज सादुल्ला सोलंकी, मोहम्मद असलम सोलंकी अता नौजवानन के शील्डूं पिण ॾिनियूं वयूं। महफिल जी पुॼाणी बाद लंगर तक़सीम कयो। आख़िर में दुआ खैर पिण घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची